पैमाने ते तलार जे रहवासियुनि गॾिजी करे हिकु एहतजाज करण आया आहिनि। एहतजाज जो बुनियादी मक़सदु हीअ आहे त तलहार वॾे अरसे खां वठी करे बदअमनी मंशियात ऐं हाणे त एसि ताईं जो मर्डर केस तलहार जे अंदरि वधी विया आहिनि। सरेआम सरे बाज़ार जेके आहिनि से बदमाश क़िस्म जा माण्हू उहे हारियुनि खे ग़रीबनि खे महिनतकश मज़दूरनि खे मारींदा वतन पिया। आख़िर इन्हनि सभिनी मसइलनि जो ज़िमेदार केरु आहे? असां कल्ह बि ॻाल्हि कई, असां अॼु बि ॻाल्हि करियूं था, असां क्लियर ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं। तॾहिं जो मसइले जो सभिनी जो ज़िमेदार MPA साहिबु आहे, MNA साहिबु आहे, SHO साहिबु आहे, SSP साहिबु आहे। इहे चारि माण्हू जेकॾहिं चाहिनि त तलहार अॼु बि अमन जो गढ़ ऐं अमन जो मर्कज़ बणिजी सघे थो। इहे चारि माण्हू जेकॾहिं चाहिनि त तलहार जे माण्हुनि खे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम थी सघंदो। इएं इन्हनि सभिनी चइनी जी नाअहली जे करे, इन्हनि चइनी जे ग़फ़लत जे करे हिकिड़ा इक़्तिदार जे नशे में मुब्तला आहिनि, ॿिया आफ़ीस जी कुर्सी ते छला वेही उबासियूं ॾींदा वतन था। इन जे करे तलहार जे अंदरि माना बदअमनी ऐं मंशियात जेको आहे सो माना वधंदो वञे पियो। असांजो हिकु ई मुतालबो आहे ऐं इहो ई मुतालबो पावरफुल आहे त महिरबानी करे तलहार खे मंशियात खां पाक बनायो, तलहार जे अंदरि अमन जो किरदारु निभायो। वधनि थियूं, मुख़्तलिफ़ चोरियूं आहिनि पर इन सां गॾोगॾु तलहार शहर में जेका भोतार को जेको निज़ाम आहे इहो सॼे जो सॼो इन सॼे सिस्टम जो सपोर्टर आहे। भोतार को निज़ाम सिंध पुलिस फिट बणियल आहे। न को मंशात जा न को वॾा डीलर था गिरफ़्तार थियनि, न ई उहे फाशी जा अड्डा था बंदि थियनि। इन करे असां सभु अॼु रोडनि ते तलहार शहर जा माण्हू निकिता आहियूं। ॻाल्हि हीअ आहे त तलहार शहर अमन जो शहर, मोहबत जो शहर आहे। इनखे असां अमन ऐं मोहबत वराइण था चाहियूं। जेके बि फाशी जा अड्डा आहिनि, मंशात जा अड्डा आहिनि, उन सां गॾोगॾु जेके जुआन जा अड्डा आहिनि, जुआन जा अड्डा बि मुख़्तलिफ़ जेको थो पाड़नि में जेको थो सरेआम हलनि पिया ऐं पुलिस खे सॼी ख़बर आहे। जॾहिं त तलहार जो जेको फैसल जो आयो आहे, जेको सूमरो साहिबु आयो आहे, उन अञा ताईं के खाना पूरी करे पियो। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं, ही पुरज़ोर मुतालबो था कयूं त तलहार शहर खे ईमानदार मुठि माण्हू ऐसो जो ॾिनो वञे जेको इन क़िस्म जी सभु बुरायूं ख़तमु करे ऐं हिकिड़ो पुरसुकून माहौल जोड़ियो वञे तलहार शहर में।